आदा छा नालो दी भा अरे मुझे नवाज नालो आ। नवाज नालो दी हां छा कंदो आई पण अरे सामने ये रोला ना कुछ न करना गरीब हूं छा क्यों पढ़ी बड़ी छो न पियो अरे पढ़ी न सजारे पैसो बिना पढ़ाई पैसा केरु करे छो तुने पियो छा कंदो मुझे भी गरीब आ गरीब आ हां तुझी घणी उम्र थींदी मला मुझे मेरे 150 साल 150 साल हां न यार एतरी कान थींदी यार एतरिया महंगाई जे बारे में छा चवण चाहींदा जी तू महंगाई बारे में कुछ रोज चवण चाहिंदा छा चवंदे ॿुधाए ॾाढी महंगाई जे भाजी भी महंगी जे टमाटर महंगा हां बटालू गरीब माण्हू वने काढेला गरीब जमे तभी वेल में जे मरे तभी वेल में अच्छा गरीब काढे वने उधायो बोला गरीब नहीं ना आजा बोलो आदा ॿियो जे पहिरीं फेसबुक ते तुंहिंजी मां वीडियो रखी उन बारे में छा चवण चाहींदी मला अदा कुछ दोस्तन मुझी मदद कई उन्होंने हां शुक्रगुजार उन्हनि जो कुछ लाइक कयूं हां उन्हनि दोस्तन जन शेयर कयो उन जो शुक्रगुजार आं तूं आदा शुक्रगुजार वडी वडी मेहरबानी जन मुझे 8000 मोकलिया हुया समझ ॿियो दा ॿुधाए तोड़े कंहिं पैसा मोकिलिया अदा मुझे शुक्रगुजार साहब कान देर किया रे सर सरदार आहियो सरदार उन कुछ मुझी मदद कई हुई अच्छा तूं उनखे थोरा तो आहीं थोड़ा तो उन्हें उन लाइ छा चवण चाहींदे तूं उन लाइ कुछ चवण चाहिंदा वो हा त उन बारे में छा चवण चाहींदे मला आदा उन्हें शुक्रगुजार उन्हें गरीबन जी मदद कंदो आला उन जी मदद कंदो मां दुआऊं कंदो आ ॾाढियूं दुआ कंदो आहीं आदा मौलाना असदुल्ला खोड़े बारे में छा चवण चाहींदे मला आयो कुछ कुरान शरीफ पढ़े रुगो ते जल्द देखो कुछ वतर सजो नी छा सोचे जो कुरान शरीफ पढ़े को नमाज पढ़े रुगो ते जल्द सजो नी देखो कम मत जल्द कीअं कंदो लल्लब इस्लाम में गाली करे को मान के दीन से गाले कि मुसलमान मिला जल्द में शामिल रंग तेरे जन्म में दो देखा नान कहा था एड़ी तब्दीली आनी असा पिनाए जीरो आया तब्दीली छाड़ी तब्दीली आया रुगी महंगाई गरीब मानु काढे वने अटो वठो खंड चा वनो छा वठो वाली तब्दीली आनी रे पान दुखियो खाए पियो वडे बिल्कुल तब्दीली रोले चला जबा फाजी तब्दीली आनी रे खुजरा मानु अफसोस खपे वाजी तब्दीली आ जो तब्दीली ना है तो बाकी छा है काने होए तब्दीली 9000 रुपए दौर में कंड 60 रुपए किलो आनी 80 रुपए किलो गरीब मानु काढे वने तू जो अगर 50 रुपया खणी टमाटर किलो वठण पोइ छा मिली बिकारी कदी छा मिलो गरीब मानु इया इधर दिल्ली में छा दींदो छो न मिलियो किलो घणे किलो मिलो होला टमाटर घणे किलो मिलन अध पाव डालने में दाग में सड़ी है अध पाव छा दे 50 मन महंगाई आहे महंगाई ॾाढी थी आहे ज़ुल्म थी आहे गरीबन ना मां गांव के दिन किलो बेटा हां जेके तोखे भला पैसा मिला उहे छा के कादे वत कादे के अदा लटा कपड़ा वदा हां घर जो सामान वदा रे मेहरबानी उनन यारन जन मोकलिया मदद क्या होला उनन जी भी कंदो अच्छा तू उन के दुआऊं करींदो आ दुआऊं क्या मैं कुछ जल सुभान जल्दी से वठना कपड़ो आई चंपला अच्छा बताई हां यो खंड चाह जी घर जी मेहरबानी उनन कदीर रैन शहर जी मेहरबानी वदा जन मुझे वीडियो दिठो अॻिते शेयर कंदो उनन जो वॾी मेहरबानी अदा असां पढ़ाई से गरीब त वही पढ़ी न सजारे असां पानी मौज मस्तन में कुछ न होला खाधो हां आदा महंगाई जी ॾाढी गरीब दा याना माण्हू काढे वञे अटो वठे खंड चाड़े का तब्दीली दानी बेड़ी बोल माण्हू काढे देरे ना फा खाई मरन दा पे काढे वञन ज़ुल्म लगो पियो छाजे करे ज़ुल्म लगो पियो महंगाई करे त माण्हू काढे वञन वॾा माण्हू वॾी कारण में माण्हू बगल मोटर में परे को अरुण दान चोदा